सभिनी दोस्तनि ज़बरदस्त ॻाल्हायो आहे पर जेके बि हिते हाज़रीन वेठा आहिनि उन्हनि मां माणिक खे शहर अॻ वांगुरु क़रीब मदद खां पोइ या त आऊं रहियो आहियां या हिकिड़ी हीअ जेका शख़्सियत जंहिंजी वेठी आहे जंहिंजो नालो इमदाद चांडियो आहे जेको जेतिरी ख़ामोशीअ सां ॿुधे पियो हू एतिरो ई असांजे माणिक खे वेझो रहियो ऐं हिन मां कुझु टुकर तव्हांखे रुॻो पढ़ी ॿुधाईंदुसि छाकाणि त अदा मदद जी टहीअ खां पोइ जूनियर टहीअ में माणिक खे ताज खे ख़बर आहे त अज़ीज़ तरीन जेके हुनखे वेझा रहिया पंहिंजा जूनियर उन्हनि में आऊं सरे फ़हिरिस्त आहियां ॿिया बि हूंदा मीर त हुनजो दोस्त हो असीं कोन जा नज़रियाती दोस्त कोन हुआसीं पर दिलि खे दिलि सां राह आहे त उनखे मूंसां मोहबत हुई असांखे हुन सां हुई ऐं कुझु पैराग्राफ्स तव्हांजी ख़िदमत पेश कंदुसि जेके आउं पंहिंजे स्टाइल में जीअं लिखंदो आहियां ईअं ई तव्हांजी ख़िदमत पेश कंदुसि हीअ आख़िरी ॾींहंनि वारा जेके माणिक जा वक़्त आहिनि जंहिंजो अदा मदद हवालो ॾिनो ऐं उनखे उतां थो खणां मूंखे लेडी डिफरेंट अस्पताल हैदराबाद अॻियां लंघंदे माणिक सां पंहिंजी आख़िरी मुलाक़ात यादि आई मां तकिड़ो तकिड़ो हलंदो गाॾी खाते ॾांहुं ऐं हू साम्हूं खां कोहिनूर सिनेमा वटां नक जी सिध में हलंदो पिया आयो अड़ी माणिक बेइख़्तियार साम्हूं खां ईंदड़ शख़्स खे ॾिसी ओचितो मुंहिंजी चपनि ते हुनजो नालो लहर वांगुरु चढ़ी आयो कोई दोस्त बि हुन सां गॾु हो ब्रीफ केस ॿिन्ही जे हथनि में हुआ वक़्तु छा थियो आहे नसीर भरिसां लंघंदे ओचितो हुन मूंखां पुछियो ॾाढो ख़ौफ़नाक ॾाढो ख़तरनाक मूं दिलि में चयो ऐं वाच ॾिसी ॿुधायो 5:45 शाम जा शायदि हैदराबाद में माणिक जी उहा आख़िरी शाम हुई उन खां पोइ पंछी गुम थी वियो नीरे उभ में 1990 खां 8 साल अॻु हू शख़्स माणिक पंहिंजे शनाख़्ती कार्ड में ऐं शायदि पासपोर्ट में बि 1990 ताईं मिटीअ जी मुठ बणिजी चुको 1982 ताईं मिटीअ जी मुठ बणिजी चुको ऐं जंहिं मिटीअ जो हू माणिक हो उन में ई रख थी वियो हुनजो शरीर हुन जूं ॻाल्हियूं हुनजे वात मां निकितल सभु लफ़्ज़ सभु जुमिला हवा में हू हवा थी विया ऐं हुनजो आवाज़ अलूप थी कननि खां परे वञी चुको ऐं लाहासिल लगातार जुस्तजू करण जे बावजूदु माण्हू वीचारो छा आहे वीचारो माण्हू समुंड जे सतह ते ॻरंदड़ बर्फ़ ऐं 26 जनवरी 1982 जो सिजु माणिक लाइ ॼण उभरियो ई कोन हू पंहिंजे मोहनी बाज़ार वारे घर में ॿिनि पहरनि जो ओचितो ॻाल्हियूं कंदे कंदे ख़ामोश थी वियो ऐं शाम थींदे ई हुनजी वञी जेका मौलवी माज़ थाधल वारे जी न्याणी पुटु सोजरो यतीम ऐं घर अङण वीरान थी वियो ऐं दरो दीवार ते ॼण अज़ली अबदी सन्नाटो छांइजी वियो यादि माज़ी 1971-72 जो ज़मानो फुलेली वाह जे किनारे सां प्रभात आर्ट सर्किल जी ऑफिस हुई अलास उते अॼु कढ़ाई गोश्त तिकनि कबाबनि जी मॉडर्न रेस्टोरेंट कैफ़े लबे महिराण आहे उते शाम जी चांहि जे कोप ते साईं निसार हुसैनी वटि अदीबनि शाइरनि अंडरग्राउंड शागिर्द अॻवाननि ऐं फ़नकारनि जी सभा सजंदी हुई ऐं उन सभा में मूं अली बाबा जाम साकी बेदिल मसरूर शौकत हुसैन शोरो मदद अली सिंधी ऐं माणिक खे पहिरियों दफ़ो ॾिठो हो कंहिं मोकल वारे ॾींहुं त मां साईं निसार हुसैनी सां गॾिजी टंडो आगा जे उन नंढड़े क्वार्टर ताईं बि वञी पहुतो हुअसि जिते माणिक ऐं संदसि साथारी मीर थेबो गॾिजी मसवाड़ ते रहंदा हुआ उन ॾींहुं माणिक मूंखे पंहिंजे घर वांगुरु डिस्टर्ब टिड़ियल पखड़ियल ऐं विखिरियल लॻो हो अङण में विरांडे खां रंधिणे जी दीवार ताईं टाणियल रसीअ ते ऊंधा सिधा चिॿा पिॾा कपिड़ा टुआल जोराब टंगियल ऐं वेंझण जी जाइ जे दर वटि बाल्टी ऐं छल बेतरतीब अंदाज़ में रखियल ऊन्हारे जे उस खां बचाइण लाइ खट दीवार जी छांव में उभ खड़ी बीठल ऐं विरांडे जे पिलर सां भॻल बांह वारी कुर्सीअ ते शेव जो सामान उस में उछलियल शायदि कमरे में बि अहिड़ी ई कंडीशन हुई उन ॾींहुं साईं निसार हुसैनी मीर थबे ऐं माणिक अलाए कहिड़नि मौज़ुअनि ते वेठे कचहरी कई ऐं हर ॻाल्हि खां लातालुक थी मूं उन जाइ जो जाइज़ो पियो वरितो ऐं सोचियो अच्छा त हवेली जे राज़ ऐं लुड़ंदड़ नसुल जो अरॾो लेखक हिन बेतरतीब घर में थो रहे माणिक जी शुरूआती ॻुझी ऐं घरेलू ज़िंदगी जी स्टडी करण जो घणो वझ कॾहिं बि मूंखे कोन मिलियो मूंखे ज़िंदगीअ जा जेके बि पल घड़ियूं पहर हुनखे ॾिसण जो मुशाहिदो थियो उन मुताबिक़ हू मूंखे हमेशह अनसिक्योर लॻंदो हो ॼण हू ग़ैर महफ़ूज़ आहे पंहिंजे नाविल साह मुठ में जे नायक वांगुरु हुनखे बि शक हो त को माण्हू हुनखे फॉलो पियो करे को नामालूम शख़्स हुनजे पोयां आहे हुन सां ॻाल्हाईंदे ओचितो लॻंदो हो त हू ज़िंदह रहण लाइ कंहिं जस्टिफिकेशन जी ॻोल्हा में आहे ऐं इन ॻोल्हा ऐं तलाश में हलंदे अॼु केॾो न हू दूर निकिरी चुको आहे ही सॼी ज़िंदगी अंडरग्राउंड
अंडरटोन ॻाल्हायो, माणिक सॼी ज़िंदगी अंडरटोन ॻाल्हायो, बहस में ॻाल्हाईंदे हुनजे अंदर में शिदत त पैदा थींदी हुई, पर आवाज़ में लाउडनेस, कावड़ या क्रोध जो इज़हार हर गिज़ न ॻाल्हाइण ॿोल्हाइण में हू अक्सर बहादुरी ऐं जुरियत जो मुज़ाहिरो कंदो हो ऐं अहिड़ी बाग़ियाना ॻाल्हियुनि में हुन जूं ॻाल्हियूं अक्सर गंभीर सोच ॾींदड़ सजेस्टिव हूंदियूं हुयूं ऐं बलवान ऐं सग भरियूं कहाणियूं लिखंदड़ माणिक शख़्सी ज़िंदगीअ में हिकु अलॻि माण्हू हो, हिकु ॾिनल शख़्स हो। डपु शायदि इन ॻाल्हि जो बि त दिलि शिकनी न थिए कंहिंजी, संदसि ॻाल्हियुनि मां को ॾुख न कंहिंखे पहुचे, कंहिंखे को ईज़ा न रसे। मूं हुनखे वॉच कयो ऐं ॾिठो त हू अक्सर पंहिंजे अंदरि शांति गुमनाम रहणु पसंदि कंदड़ शख़्स हो। वॾियूं महफ़िलूं, वॾा बयान, वॾी उमिरि जा ब्यूरोक्रेट टाइप अदीब शायदि हुनखे पसंदि कोन हुआ। इन करे मूं हुनखे वॾियुनि महफ़िलुनि, वॾनि माण्हुनि जे फेयरवेल्स में, पार्टियुनि में कॾहिं बि उथ वेह कंदे न ॾिठो ऐं बुलडॉग माण्हुनि जे हिन समाज में माणिक हिकु योगीअ जे ज़िंदगी बसर कंदड़ शख़्स जे तौर ते मुंहिंजे आॾो हो। 1981 जे पछाड़ीअ धारे निहायत इंतिहाई अज़ियतुनि जे पस मंज़र में जॾहिं ज़फ़र अब्बासीअ हुन खां हिकु इंटरव्यू में पुछियो, कंहिंखां का शिकायत, जवाबु ॾिनई कंहिंखां बि न। भला नफ़रत सिर्फ़ु हिन देश जे दुश्मन ऐं इंसान दोस्त खां सख़्तु नफ़रत अथमि। 27 जनवरीअ ते जंहिं कोहीड़े में वरितल शाम जो नवाब शाह जे मोहनी बाज़ार मां लंघे असीं माणिक जे पुरसे ॾियण जे लाइ हुनजे घर में हुनजे वारिसनि ॾांहुं पहुचण वारा हुआसीं, त ॾस पतो पहुचण वारे मांडणीअ वारे खां पुछियोसीं। तॾहिं मांडणीअ वारे जंहिं वटि साइकिल जा को पंचर ठाहे रहियो हो, पोड़ो शख़्स, उन चयो त माणिक साहब जे घर जो को ॾस पतो असां पुछियो। माणिक केरु? माणिक जेको कहाणियूं लिखंदो हो ऐं कहाणियुनि ऐं काल ॿिनि परनि जो रज़ा करे वियो। हा, मेमणनि वारो छोकिरो जंहिं ख़ुदकशी कई आहे, ख़ुदकशी। ऐं असां सभिनी दोस्तनि जा चेहरा पोड़े शख़्स जे उन ओचिते इतलाउ ते सवलिया निशान जो स्टिकर बणिजी हिक ॿिए जे चेहरनि ते पेंडुलम जे लुड़ंदड़ कलाक वांगुरु हिक ॿिए खे ॾिसंदा रहियासीं। माणिक जे उन दुखदायक पुॼाणीअ बाबति धचको रसाईंदड़ उन ॿुधल ख़बर जे पस मंज़र में संदसि आपघात जो को ठोस कारण, कोई मज़बूत सबूत उन वक़्तु बज़ाहिर त कंहिंखे बि कोन पियो सिझो, पर वफ़ात खां 10 ॾींहं अॻु, सिर्फ़ु 10 ॾींहं अॻु साईं निसार हुसैनी वटि पहुतल संदसि आख़िरी ख़त ऐं वाक़ई आख़िरी ख़त, उन जा अंदेशा उन मां लॻाए सघजनि था। प्यारा निसार, अहिड़े क़िस्म जे ख़त अॻु बि लिखी चुको आहियां। वरी हिकु भेरो यकीन करणु चाहियां थो। ॻाल्हि दरअसल हीअ आहे त हिते मूंखां न को वकालत थी हले, न को मेडिकल स्टोर, तरबियत ई अहिड़ी न आहे जो ॿिन्ही धंधनि में ठगी आहे जेका मूंखां नथी पुॼे। मां इहो ॼाण थो चाहियां त छा सिंध टेक्स्ट बुक बोर्ड में का जाइ ख़ाली आहे ऐं मूं वटि MA जी डिग्री, सोशोलॉजी, BEd जूं डिग्रियूं आहिनि ऐं ज़हनी थक सबबु फ़िलहालु लिखणु छॾे ॾिनो अथमि। नसीर जा कहिड़ा हाल आहिनि? जवाब जो बेचैनीअ सां इंतज़ारु रहंदो। अव्हां जो मुनीर माणिक, 16 जनवरी 1982। अॻिते थो हलां। उज़ुर ख़्वाहीअ जे बजा आवरीअ लाइ जंहिं कमरे में माणिक जे नंढे भाउ असांखे आणे वेहारियो, उते पंहिंजे अणसाए वजूद सां माणिक वञी चुको हो ऐं खटोले ते उन वक़्तु माणिक जो ज़ईफ़, बीमार, ॾुखोयल, लाचार पीउ पोढ़ो लेटियो पियो हो ऐं अफ़सोस उहो बि हाणे हिन दुनिया मां वञी चुको आहे। सुॾकनि हाणे आवाज़ में ऐं उबसाईअ वारी तकलीफ़ जे करे माणिक जे वालिद साहब जे ॻाल्हियुनि ऐं जवाबनि में कई इशारा, कई पाज़, कई कामाऊं, कई सेमी कॉलिन्स हुया, जंहिं चयो पिए त सुबुह जो बाबा हू पंहिंजे मेडिकल स्टोर ते वियो हो, 12 बजे धारे घर मोटी आयो, चयाईं तबियत ठीकु कान अथमि, खट ते लेटी पियो, लेटण सां अची पियो उल्टियुनि में, बेआरामी एतिरी हुअसि जो ॾिठो न पियो थियो, पोइ अलाए कीअं आराम अची वियसि, अलाए कीअं आराम अची वियसि। ऐं मंझंदि धारे कहाणी कथा ॿुधाईंदड़ माणिक पंहिंजी कहाणी कथा वांगुरु हिकु कहाणी बणिजी चुको। ऐं लास्ट पैराग्राफ थो पढ़ां। ऐं सिर्फ़ु हिते हिकिड़ी ॻाल्हि ॿी करे आख़िरी पैराग्राफ पढ़ंदुसि त माणिक 1982 जनवरी खां कुझु 81 जे लास्ट में मूंखे सिंध यूनिवर्सिटी जे कॉरिडोर में मिलियो। उन वक़्तु मूंखे चयईं त नसीर, मुंहिंजो नॉवल कंप्लीट आहे साह मुठ में।
मुंहिंजी दिलि चवे थी त तूं आख़िरी राय उन ते ॾींदे। ही छा मुंहिंजी उमिरि हुई 81 सालनि में, 26 सालनि जो हूंदुसि, 25 सालनि जो हूंदुसि। मूंखे चयईं त इन नावल ते आख़िरी निगाह तूं विझ। नावल जो मसवदो इमदाद चांडे वटि आहे। इमदाद चांडियो ख़ुदि जेको हिकिड़ी गुमनाम ऐं अंडरग्राउंड ज़िंदगी गुज़ारे रहियो हो, आऊं हॉस्टलुनि में डोड़ी डुकी हुन ताईं पहुतुसि। उन मूंखे मैनस्क्रिप्ट ॾिनो जेको हेतिरो थो हो, नावल जो नालो हो साह मुठ में। जॾहिं मूं नावल पढ़ियो त मूं चयो त मुंहिंजे वॾे खे बि ताक़त न आहे जो हीउ नावल आऊं कंहिंखे ॾियां। ऐं एतिरे में कुझु महीननि में माणिक जो इंतकाल थी वियो। उन मसवदे जो मालिक हाणे आऊं हुअसि। उहो मूं वटि हो ऐं मूं में हिमत कान हुई। हीउ ज़ियाउल जो ज़मानो हो ऐं सॼी सूरत हाल हुन में एॾी त ख़ौफ़नाक आहे। मूं वलीराम सां ज़िक्र कयो। मूंखे हिकिड़ो अफ़सोस थियो त मूं हुनजो फ़ोटो स्टेट कोन रखियो ऐं जेकॾहिं क़ज़ा सां उहो बॉर्डर क्रॉस कंदे हिंदुस्तान हलियो वियो। मूं वलीराम खे चयो, हुन चयो त को मुंहिंजो दोस्त आहे जेको वञे पियो हिंदुस्तान, ऐं हुनखे हिकिड़ो जीअं स्मगलिंग जो माल थींदो आहे ऐं हुन में ॾियां थो। मूंखे ॾाढो पछताव थियो त फ़ोटो स्टेट हुनजो न कराए सघियो आहियां। या ख़ुदा हीउ बची वञे हलियो। ऐं उहो बची कंहिं ताईं पहुतो? मोहन कल्पना ताईं पहुतो। साह मुठ में मोहन कल्पना ताईं पहुतो मुंहिंजे नोट सां। ऐं जॾहिं उतां हिंदुस्तान मां उहो मोहन कल्पना छपरायो त उहो हुन मुंहिंजे नोट सां उहो छपरायो आहे। उनखां पोइ असांजे ॿियनि इदारनि हुनखे साम्हूं आंदो। ऐं सम्झां थो त उन थोरे अरसे खां पोइ, कुझु अरसे खां पोइ, एतिरो वक़्तु उहो मुंहिंजे कबट जे हेठें खाने में लिकल तय खाने में हो त कंहिं ख़बर बि न पवे त हीअ अहिड़ी का ख़ौफ़नाक शइ। छो त असीं रशियन लिटरेचर पढ़ंदड़ हुआसीं, माउ जी पढ़ंदड़ हुआसीं। असांखे ख़बर आहे त हिन जे नावल जी जेकॾहिं कंहिंखे ख़ुशबू बि अची वञे हले त असीं केतिरे आरे में अज़ाब। ऐं राति जो टिजंदो हुअसि, कसम ख़ुदा जो। जॾहिं मूं नावल पढ़ियो त आउं राति जो मच्छरदानी में कंबंदो हुअसि। मुंहिंजो पाछो साम्हूं ईंदो त मूंखे लॻंदो त इहो मूंखे गिरफ़्तार करण जे लाइ पियो अचे, मूंखे पकिड़े वेंदो। ऐं उहो अल मुख़्तसिर ऐं हिकिड़ियूं ॿ ख़ूबसूरत ॻाल्हियूं करे ऐं एंड ते अचां थो त असांजे ज़बरदस्त हुनजी जीअं नसीम खरल जी कहाणी कारोकारी आहे, काफ़र आहे, अहिड़ी तरह सां माणिक जी कहाणी। मूंखां केर बि अॼु बि इंटरव्यू पुछंदो आहे सिंधी अदब में कंहिंसां बेइंसाफ़ी थी आहे, मां चवंदो ॿिनि माण्हुनि सां बेइंसाफ़ी थी आहे। उन्हनि खे असेस ई कोन कयो वियो आहे। हिकिड़ी ख़ैर नसा जाफ़री आहे, हीअ ट्रेंड सेटर आहिनि जेके, ॿियो माणिक आहे। हिननि ॿिन्ही सां को इंसाफ़ कोन थियो आहे। अमर तव्हांखे सलाम आहे। हुन कारी कहाणी जेका हिन ॿुधाई हसीन तरीन सीनारियो आहे। कंहिं फिल्म जो सीनारियो स्टाइल में कहाणी लिखियल आहे। उनजी एंड त पढ़ो त तव्हांखे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वेंदी। हिकिड़े मर्द जी बेवफ़ाई, मर्द ते 1000 लानतूं आहिनि। आउं उन्हनि में शामिल आहियां। हू छा थो करे? छोकिरी वीचारी राति जो घरां निकिरी हिकिड़े लोढ़े में हिकिड़े वण जे हेठां ऊंदाईअ में पंहिंजे आशना सां वेठी आहे। आशना जा माइट मिट अची था वञनि हलिया। नतीजो इहो आहे त जॾहिं हू कुहाड़ियूं ऐं पंहिंजा वॾी चौधारी हुनखे फिरी था अचनि हलिया त छोकिरीअ खे जॾहिं हू कुहाड़ियुनि मां कढनि पिया त हू छोकिरो भॼी वियो। मर्द जो कमु त भॼणु आहे न, मर्द भॼी वियो। ऐं हू छा थी चवे? जॾहिं कुहाड़ियुनि मां हुनजो कंधु पियो लुणिजे त हू चए थी आंगुर सां बेवफ़ा भॼी वे न। इहो आहे मर्द हिन सोसाइटीअ जो। ॿियो हिकिड़ो हसीन मंज़र आहे जेको आउं तव्हांखे ॿुधाए, बाक़ी 3-4 सिटूं पढ़ंदुसि। उन में ही सभु दोस्त अदा मदद अली सिंधी त हुनजो जूनियर आहे। हू पाण में हमअसर केरु आहिनि? अब्दुल कालमाणी। हसीन अफ़साना निगार आहे, हुन सां बि इंसाफ़ थियणु घुरिजे। कारो भर हुनजे अफ़साननि जो मजमू आहे। माणिक, अब्दुल कालमाणी, इमदाद हुसैनी, मुश्ताक शोरो, शौकत शोरो, ही सभु मुंहिंजो उस्ताद आहे। केरु? अब्दुल कालमाणी। ऐं 1974 में मुस्लिम कॉलेज में हुनजो शागिर्द आहियां। ही सभु शाम जो गॾु थींदा हुआ मुस्लिम कॉलेज जे हॉस्टल जी छित ते। वणे त भंग घोटे पीअनि, वणे त चांहि पीअनि, जेका जंहिंजी मर्ज़ी, जंहिंजो जहिड़ो ज़ौक़, जेको सिगरेट पीए, कंहिंजो भंग पीए, को चांहि पीए। त उन ज़माने में इमदाद हुसैनी सहर इमदाद जो रोमांस पूरे उरूज ते हो। ऐं हू हुते विंसट बार वटि किथे हुनजो घरु हूंदो हो। सलाउद्दीन बलोच जो सहर MA पे कई सिंधीअ में या करे चुकी हुई त इमदाद हुनखे ट्यूशन पढ़ाइणु वेंदो। ट्यूशन जे बहाने हुन सां रोमांस जे सिलसिले में अची वियो। माणिक जो मज़मून ॾिसो त जेको जॾहिं छपजंदो तव्हांखे ख़बर पवंदी त हुन छा लिखियो आहे। हुन लिखियो आहे त असीं जॾहिं पंहिंजा ॾंडा कूंडा ऐं पंहिंजूं चांहियूं पोणिया सभु सजाए वेठा हूंदासीं त इमदाद ईंदो उतां विंसर बार वटां सहर खे ट्यूशन पढ़ाए। हसीन जुमिलो थो ॿुधायां त असीं जॾहिं चांहि ऑफर कंदासीं, इमदाद चांहि पी, त इमदाद गुल फेराए गुलाब जो चवंदो असां काफ़ी पियो पिया अचूं। हीउ माणिक जो जुमिलो आहे जेको हुन जे हवाले सां लिखियो आहे।
अॻिते आउं सिर्फ़ु ख़तमु थो करियां त सोचां पियो मां हाणे कई मौक़नि ते कई दफ़ा सिंध जे कई क़ब्रिस्ताननि जे भरिसां ऐं नवाब शाह जे नूर मस्जिद वारे मुक़ाम वटां बि अक्सर लंघियो हूंदो, उहो ई नूर मस्जिद जो ऐवान जिते माणिक खे हिकिड़ी बेगाह राति समय जो डोलीअ में खणी आंदो वियो, लालटीन्स जी मधम रोशनीअ ऐं झीणी झीणी झकी झके पाछूलनि में सितारनि जे में मिटनि माइटनि ऐं दोस्तनि गॾिजी हुनखे क़बर में लाथो, होरियां होरियां मिटी वराए दफ़न करे छॾियो ऐं अखि छिंभ में सभु दरवाज़ा बंदि ऐं अचानक सॼी दुनिया जा मज़लूम महकूम महरूम पढ़ंदड़ पंहिंजे आदर्शवादी लेखक जे नरम गरम सारूपन ऐं मासूम मुरकंदड़ चेहरे खां पल अपल में महरूम थी विया ऐं थर्ड वर्ड जा महरूम महकूम माण्हू पढ़ंदड़ो माणिक वञी चुको, माणिक ख़त्म थी चुको, पर छा माणिक मरी सघे थो? छा माणिक जहिड़ा लेखक मरी सघनि था, ख़त्म थी सघनि था? लिसन प्लीज़ गोएटे जे चपनि ते मरण वक़्तु आख़िरी लफ़्ज़ हुआ रोशनी रोशनी रोशनी।